फ़कीराबाद भरिसां वसाण हाउस कुंभ में साल 2021 खे आदुरबा करण लाइ शानदार तक़रीब मुनक़द कई वई, जंहिं में नाले वारे फ़नकार शमन अली मीराली पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। तक़रीब में शरीक टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। ॾाढो सुठो प्रोग्राम हुयो। मां उनजो थैंकफुल आहियां। मां कोट जी आवाम, कुंभ जी आवाम जो थैंकफुल आहे जो जल्दी कॉल ते अची वेंदा आहिनि ऐं उन्हनि प्रोग्राम अटेंड कयो। मां तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां, टाइम न्यूज़ जो ऐं इन्हनि जो पंहिंजे अख़बार जो, त हमेशह हू लीडिंग ते हूंदा आहिनि। का बि ख़बर हूंदी आहे, को बि प्रोग्राम हूंदा आहिनि, उहो ऑब्वियसली उनखे हाईलाइट कंदा आहिनि। गुज़िरियल जेको ही साल जेको 2020 गुज़रियो, उहो न सिर्फ़ु सिंध, न सिर्फ़ु पाकिस्तान, पर सॼी दुनिया लाइ ॾाढो हिकिड़ो ॾुखो ईंदड़ ऐं कर्बनाक सूरत हाल थी, जंहिंमें कोविड-19 जे करे सॼी दुनिया मुआशी तौर ते भोॻियो, सॼी दुनिया सियासी समाजी हवाले सां भोॻियो, सॼी दुनिया जेको आहे सो हिकिड़ो आइसोलेशन यानी माना हिकिड़ो जुदाई वारो ऐं अकेलाई वारो साल करे सही गुज़ारियो। ऐं दुआ आहे त जेको ईंदड़ साल आहे 2021 जेको ही साल हाणे शुरू थियो आहे, उहो को नेक शुगन वारो साबित। मच कचहरी हिकिड़ी सिंध जी सुञाण आहे असांजी। ही कचहरियूं त हिकिड़ो बहानो हूंदो न, असुल में इहा भाईपी आहे, मसावत ऐं उखुवत आहे असांजी सिंधियुनि जी। माण्हू पाण में ॻोठण इलाइक़े जा माण्हू गॾिजी हाल वाल कंदा हुआ, उन में बि प्यार ऐं मोहबत हूंदो। पर हाणे वरी जीअं जीअं तरक़ी थी आहे, सिंध कल्चर, सिंध जी सकाफ़त ॾाढी रिच आहे। हाणे वरी हिकिड़ी मच कचहरी जो अंदाज़ रुख वरी हिकिड़ो ॿियो थियो आहे। उन में असां सियासी माण्हू बि अचनि था, अदबी माण्हू बि अचनि था। मां मुबारकबाद पेश कंदुसि ऐं इहा दुआ कंदुसि त अल्लाह करे नओं साल सभिनि जे लाइ ख़ुशियूं खणी अचे। ऐं मां दिलि सां सभिनि खे दुआ थो कयां ऐं उन्हनि खे बि अर्ज़ु कंदुसि त मूंखे बि दिलि सां दुआ करनि। टाइम न्यूज़ जो अॻवान आहे अली काज़ी साहब, जंहिं इहे अजरक डे ऐं जेको आहे मच कचरनि जो जेको बुनियादु विधो, तमामु हिकिड़ो सुठो अमल आहे। जेके माण्हू पंहिंजे मच ते वेही कचहरियूं कनि था। नाज़रीन, नवां सियासी समाजी अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवण आहे त साल 2020 ॾाढो मुश्किलातुनि वारो साल हो। असां दुआऊं था कयूं त साल 2021 सभिनि लाइ सुठो साबित थिए। कैमरा मैन उबदार जिस्तानी सां गॾु अज़हर जिस्तानी, टाइम न्यूज़ फ़कीराबाद।